अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे घोटकीअ खां मोहम्मद अली चाचड़ जी रिपोर्ट। घोटकी सूमरा मोहल्ला जी रहवासी औरतुनि मुस्मात ज़ुबैदा सूमरो, मुस्मात शहनाज फरहान सूमरो ऐं ॿियनि पाक किताब खणी एहतजाज कंदे चयो त असांजो अरबेलो महर जे क़त्ल सां को बि वास्तो नाहे। असांजे माण्हुनि हाकिम सूमरो, इनायतुल्ला सूमरो, असगर ऐं जावेद सूमरो मथां बिला जवाज़ पुलिस केस दाख़िल करे असगर सूमरो खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। उन मौक़े ते मुस्मात ज़ुबैदा ॿुधायो त संदसि पुटु इनायतुल्ला सूमरो गुज़िरियल 3 महीननि खां पंजाब में मज़दूरी कंदो आहे। संदसि खून सां को बि तालुक़ु नाहे। हिननि SSP घोटकी, DIG सखर ऐं वस वारनि खां घुर कंदे चयो त केस जी इंक्वायरी करे इंसाफ़ कयो वञे। ख़बरुनि जी दुनिया।